लाहौर में मोची गेट ते जलसे के खिताब कंदे अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो त हिन भेरे हुननि नवाज शरीफ के छॾे ॾिनो त शायद अल्लाह भी खेनि माफ़ न कंदो। अब अगर हमने मियाँ को छोड़ दिया तो शायद अल्लाह भी हमें माफ न करे, इसलिए कि ये कौमी चोर है। उन चयो त पीपुल्स पार्टी वॾी ताक़त रखे थी, हू अॼु भी हुकूमत ड्राए सघनि था पर ईअं न कंदा छाकाणि त इन सां जमहूरियत जो नुक़सान थींदो। संदसि चवणु हो त हाणे बलोचिस्तान में मियाँ साहब जी हुकूमत नाहे रही। आसिफ ज़रदारी चयो त मौजूदा हुकूमत पंहिंजी बादशाहत खे मज़बूत करण लाइ मुल्क जूं पाड़ूं कमज़ोर करे छॾियूं। पाकिस्तान के आधे मुल्क से ज्यादा की हुकूमत आपकी है, हाँ बलूचिस्तान की हुकूमत शायद आपकी अब ना रही, ये मैं मानता हूँ। मैंने आपको पिछले जलसे में कहा था कि आपकी हुकूमतें हम हटा सकते हैं, गिरा सकते हैं, हम सिर्फ वक्त का इंतजार करते हैं कि जमहूरी तरीके से हम आपसे हुकूमत लें। उन चयो त हुकुमराननि मुल्क खे कर्ज़नि में वकोड़े छॾियो आहे, उहे कर्ज़ केरु लाहींदो। संदसि चवणो त 4 सालनि में मौजूदा हुकुमराननि टीण ते कर्ज़ वधाए छॾिया आहिनि, हाणे उहे कर्ज़ केरु लाहींदो। नवाज शरीफ क़ौमी चोर आहे। जब से पाकिस्तान बना है तब से आज तक जितना कर्जा लिया है उससे आपने अपने 4.5 साल में 3 गुना ज्यादा कर्जा ले लिया है। अब आप क्या समझते हैं कि ये कर्जा कौन उतारेगा? अॻूणे सदर चयो त कश्मीर साह वारी रग जे बराबर आहे, पर कुझु माण्हू कश्मीरियुनि जो दर्द नथा समझनि। हुन चयो त नवाज शरीफ खे कश्मीर वञी कश्मीर जे अवाम बाबति नाहे ॻाल्हाइणो त मियाँ साहब ओॾां वञे ई छो पियो। संदसि चवणो त परवेज़ मुशर्रफ भारत सां हिकु मुआहिदो कयो हो जंहिंजी कापी वटसि मौजूदु आहे। आसिफ ज़रदारी चयो त मौजूदा हुकूमत अदालत में चयो त परवेज़ मुशर्रफ जे परॾेह वञण ते खेनि को बि एतराज़ न आहे ऐं हाणे चवनि पिया त हू परवेज़ मुशर्रफ खे ॾेह वापसि आणींदा। कोर्ट के सामने हुकूमत ने कहा कि हमें कोई एतराज नहीं अगर मुशर्रफ साहब बाहर जा रहे हैं, तो अगर हुकूमत को एतराज नहीं तो फिर कोर्टों ने भी उन्हें जाने दिया। अब आपको याद आ रहा है कि हम निकालेंगे, लाएंगे। उन चयो त हुननि ईरान सां गैस लाइन मंसूबे जो मुआहिदो कयो, पर उन ते मौजूदा हुकूमत जो नाणे वारो वज़ीर वाइदो करे फिरी वियो। उन चयो त हुननि पार्लियामेंट ऐं सेनेट मां हिकु बिल मंज़ूर करायो आहे जंहिं बाद आम चूंडुनि में धांधली न थी सघंदी। हू वाइदो थो करे त ईंदड़ चूंडुनि में धांधली न थींदी। अब इस इलेक्शन में आपका वोट कोई नहीं लूट सकेगा। पार्लियामेंट से हमने एक बिल मंजूर करवा लिया है, उससे अब इलेक्शंस रिग नहीं हो सकती। संदसि चवणो त हिन भेरे अवाम जे वोट ते केरु बि धाड़ो न हणी सघंदो। हू पाण, बिलावल ऐं आसिफा सभई पार्लियामेंट में वेंदा। आसिफ ज़रदारी चयो त हुकुमराननि जा पैदा कयल मसइला रुगो हिकु पार्टी ई हल करे सघे थी जेका पीपुल्स पार्टी आहे। उन चयो त हुकुमराननि खे सीपैक जी ॼाण ई नाहे। नवाज शरीफ हारियुनि मज़दूरनि जो पैसो फुरियो आहे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो त मियाँ साहब मैंडेट चोरी कयो ऐं पंहिंजी बादशाहत खे मज़बूत करण लाइ मुल्क जूं पाड़ूं कमज़ोर कयूं। ईंदड़ चूंडुनि में पीपुल्स पार्टी कामयाब थींदी।